नाज़रीन 2022 जे आयल महाबोड ऐं बरसातनि सबबि ज़िले कमरशद कोट जा 90% इलाइक़ा मुतासिर थिया हुआ। सिंध हुकूमत तरफ़ां वर्ल्ड बैंक जे ताउन सां गरीब बोड मुतासिरनि खे घर ठाराए ॾियण वारे ऐलान बाबति निजी NGOs सरसो जे ताउन सां पूरे ज़िले जी सर्वे कराई वई, जंहिंमें 1,41,646 घर तबाह थियण जा अंग अखर ॾिना विया। पर 3 साल गुज़रण बावजूदि अॼु बि काफ़ी बोड मुतासिर हिन मौतमार गर्मी में ख़ैमनि ऐं कखवनि घरनि में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। बोड मुतासिरनि साहिब ॾिनो गोपांग गुलाम शबीर चांडो मुसम्मद शबीरा चांडो साफ़िन आॾो ॻाल्हाईंदे चयो त 2022 जे बोड ऐं बरसातुनि असांखे तबाह करे छॾियो, घर टही पट पइजी विया, माल मरी वियो। सिंध हुकूमत सरसो इंतज़ामिया जे ताउन सां घर सर्वे कराई, जंहिंमें असांजा नाला पिणु शामिल कया विया। हिकु किस्त आसानी सां मिली वई, बाद में ॿी किस्त लाइ 10 खां 15,000 रिश्वत जी घुर कई पई वञे, जेका न ॾियण करे 1.5 साल खां ॿी किस्त जारी न कई वई आहे। असां मिसकिन मारूड़ा जेके कमायूं उहो खाऊं। असां वज़ीर आला सिंध ऐं चेयरमैन सरसो खे अपील था कयूं त असां मिसकिन मारूड़नि खे सिंध हुकूमत तरफ़ां आयल फंड ॾियारियो वञे, जीअं असां बि घर ठाराए सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघूं।